यफ़क़हू क़ौली नाज़िलियल मज़हरिल अजाइब तजदहू औनल लक फ़िन नवाइब कुल हुम्मिन व गम्मिन सय्यन जली बे अज़मत का या अल्लाह बिनबुव्वत का या मोहम्मद बेविलायत का या अली अदरिकनी फ़ी सबीलिल्लाह अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद व अज्जिल फ़रज आले मुहम्मद सलवात बुलंद आवाज़ से पढ़ो। करीब सलवात बुलंद आवाज़ से पढ़ो। सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। मजलिस पाक जी कबूलियत वास्ते करीब सलवात बुलंद आवाज़ से। कुछ मामले सलवात मण में सुस्तार का क्यों हसरत सैयदा ज़ैनब समझी सभी पढ़ो सलवात। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बुलंद सलवात। अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन दर्जी पढ़ो सलवात। सय्यदना व नबीना व तबीब कुलूबना शफ़ीअ ज़ुनूबिना मौलाना अबुल क़ासिम मोहम्मद सल्लल्लाहु अस्सलातु वस्सलामु अला इल्मिल अव्वलीन वल आखिरीन या शुबूदी कायदिल गुरुल मुअज्जलीन सदीक़ अकबर फारूक आज़म अमीरुल मोमिनीन नारे हैदरी अस्सलातु वस्सलामु अला जलील दिल मखदूमद जदे वसंदी हुई केर वसंदी हुई जंहिंजो अॼु बि कब्र में हथ पासे थे महरूमत आला के मिरास अभी
मिंबर बाबेदा वो कहानी हुसैन जा इब्तिदा है ना मजलिस पाक रोण वारो मातमी हो मां उन बीबी जा दुख शुरू किया जेका बाबे खंबा सजे हथ से तस्वीर न पढ़ी सके इन इलाके जा मौला यो अल्लाह जला दे सैयदा मुझे तो दे सवाला हुसैन जला दे दस यार तस्बीह जो वजन घणो हुंदो आ नमाजी मानू वेठा है ना बुकानी हुसैन जा एडो वजन त तस्बीह जो लाए हुंदो लेकिन मगे दाजन जो कसम पी जी उम्मत मारियो एतरो आ ज़हरा तस्बीह खणी न सगंदी उमा कायनात कुर्बान क्या हुआ मस्जिद नबवी हुआ मिंबर बाबेदा हुआ पाक नबी दी धीए और जोड़ सनद दे पुरदे जा जा तो हक प्यूदा मंगदी रही मर्जिया तुझी जी कुरला है और जोड़ सनद दे पुरदे जा जा तो हक प्यूदा मंगदी रही है ते हिक नहीं दो नहीं पूरे ट्राए घेन विच दरबार दे गई है और मिला इयो जिया हक मां ज़ैनब को घर उठ दी बंदी इमाम हुसैन सलाम अक्की साहब करे एक सलवात सैयदा दी जात बुलंद कोशिश करो कि अच्छे दी सलवात बुलंद आवाज से सैयदा दी दुआ है मौला कायनात तमाम सुन्नी अदालन जो पाक दरबार में अचन वेण बुधन मालिक पेनी बारगाह में कबूल मंजूर फरमाए मालिक दुनिया में दुखन तकलीफन परेशान मुसीबतन का महफूज रखे जैके जबान आहे वो आमीन तो बुलंद आवाज से चए मुझा मालिक को जाई वसन वेड़ा वसन गोठ मुल्क नगरी वसन जिते जिक्र हुसैन जारी है मुझा मालिक बानी जो ही तडो विछायल लंगर न्याज खर्च खराजात बल्कि जंहिं मोमन जेतिरो तावन किया आले मोहम्मद जी इज्जत और मजो वास्ते सही उन दे घरन ते पंहिंजी रहमतूं बरकत इनायत नाज़िल फरमाए उन जे मरूमी या सगीरा कबीरा गुनाह माफ फरमाए उन जे बच्चन जी जिंदगी दराज फरमाए मुझा मालिक न तडे ते जेतिरा अज़ादार तशरीफ फरमा थिया मुझा मालिक हर कंहिं जे दिलनि जा राज़ तो ॼाणे थो उन्हनि जूं जेके जेके नेक हाजतूं पूरियूं फरमाए मुझा मालिक बीमार मोमिनन के सदको बीमार करबला जो शिफाए कुल्ली अता फरमा मुझा मालिक जेतरा मोमिन बे औलाद हैं तो के वास्तो आसन रबाब जी खाली झोली जो हयातन वाला मातमी नमाजी बचरा अता फरमा मुझा मालिक न नाजुक दौर में हर शरीफ जी इज्जत महफूज फरमा हर शरीफ जाती जे पर्दे जी हिफाजत फरमा परेशान मोमिनन जी परेशानी दूर फरमा मालिक जेके अखियों सैन ज़ैनब जी लुटल चादर के रोन भी उन अखिन के कदे बेनूर न कजा या मालिक जेतरा हथ मजलूम करबला जे मातम ने उथन पिया उन हथन के कहीं कमीने जे मोहताज न कजा मालिक असां जे लखन जी एक ही दुआ है दुनिया ते रही असां बेवारिस ता सदा जो असां जे वारिस असां जे हादी असां जे पेशवा हजरत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे खून जो इंतकाम वठण वाले इमाम जो जल्द कबूल फरमाए तबीयत आहे बाबा मां जिक्र पाक शुरू किया कुछ मोमिन परेशान बैठा है जगह ते पहिरियों मर्तबो मुंहिंजी हाज़िरी आहे पहिरियों मर्तबो मूंखे न सोणनि सोणनि चेहरनि जी ज़ियारत नसीब थी तबीयत हूंदी त मां बचा लफ़्ज़ सहण जी फज़ीलत जा पढ़ंदुमि जे तबीयत न हूंदी त मां हिते मशाइख़ पढ़ी हलियो अल्लाह जी पूरी कायनात जे अंदर सब खां वॾे राज़ जो नाम ज़हरा है थोड़ा हथ तो मथे घर में हथ जी ज़ियारत कयां
अल्लाह जी पूरी कायनात जे अंदर सब खां वडे राज जो नाम ज़हरा है। कुछ मोमिनन वाह वाह कया, कुछ मोमिन अञा ताईं परेशान वेठा आहिनि, कुछ मोमिनन अञा लंगर नाहे कयो। जे अञा ताईं नाहे ॻाल्हायो, मां हिकु लफ़्ज़ जो इज़ाफ़ो कयां, केरा ज़हरा इज़्ज़त सैयदा जो कसम आहे, मोहम्मद जे हथ में मुक़द्दर जी लकीर जो नाम ज़हरा है। न हर ज़बान सैयदा जी फज़ीलत नाहे ॻाल्हाईंदी। करवट करवट जन्नत नसीब थे खतीब आले मोहम्मद, जेके लक़ब भी मालिकनि जी तरफ़ां मिलियल हो, खतीब आले मोहम्मद। क़िबला अज़हर हसन ज़ैदी जन फरमाईंदा जो हर ज़बान सैयदा जी फज़ीलत नाहे ॻाल्हाईंदी। सैयदा जी फज़ीलत ज़बान उहा ॻाल्हाईंदी आहे जंहिं ज़बान जो हुस्न कौसर जे पाणीअ सां ठहियल हुजे। बिस्मिल्लाह। क़िबला खां कंहिं पुछो जो क़िबला ॾिसो त सही बतूल चवंदा कंहिंखे ख़ुदा जो कसम आहे, तूं क़यामत ताईं दाद ॾे, तुंहिंजो दाद घटि आहे, लेकिन सही ज़ाते जेको जवाबु ॾिनो न, सही ज़ाते जो जवाबु वॾो आहे। न्याज़े हुसैन तूं ख़्याल मुंहिंजे पासे कर। क़िबला ॾिसो त सही बतूल कंहिंखे चवंदा आहिनि। खतीब आले मोहम्मद फरमायो, अल्लाह जी पूरी कायनात जे अंदर मालिक जे हिन ख़ल्क़ कयल जहान जे अंदर जंहिं इज़्ज़तदार मस्तूर खे नमाज़ पढ़ण वास्ते वज़ू जी ज़रूरत न पई, हुनखे बतूल चवंदा आहिनि। ये नवाज़ बुलंद करे वज़ीर नालो हैदरी। चलो अञा हिकु लफ़्ज़ जो इज़ाफ़ो कयां। असां ताईं जेको लंगर पहुचंदो आहे, जेको रिज़्क़ पहुचंदो आहे, ॾींदो अल्लाह आहे, वंडींदो तुंहिंजो मुर्शिद अली आहे। ॻाल्हायो त सही, जंहिंजो अक़ीदो आहे उहे ॻाल्हायो। तक़सीम तुंहिंजो मुर्शिद अली कंदो आहे। कूफे जो मिंबर आहे, मिंबर पाक ते तुंहिंजो मुर्शिद अली तशरीफ़ फरमाए। मुझे मौला हीअं हथनि जा इशारा पियो करे, जागो साल मुझे मौला हीअं हथनि जा इशारा पियो करे। ॿ बंदा साम्हूं वेठा ताड़ में, पोइ ॾिसी हिकु बंदो चए थो, या अली हे छा था कयो? मुझे मौला अली फरमाए, मां अल्लाह जो अता कयल रिज़्क़ अल्लाह जी तक़सीम, अल्लाह जी मख़लूक में तक़सीम थो कयां। मालिक जो अता कयल रिज़्क़ मां अल्लाह जी मख़लूक में तक़सीम थो कयां। ॿियो बंदो हुनखे ठूठणी चए थो, हो ॾिस कम अल्लाह जा करे अली जो, अल्लाह कहिड़े बात जा कम अल्लाह जा करे अली जो। ॿिए ॾींहुं बंदे छा कयो, चई अॼु मां अली जो इम्तिहान वठंदुमि, अॼु मां अली जी आज़माइश कंदुमि। ॿिए ॾींहुं छा कयो, घर आयो, एक शीशीअ में कीड़ा मकोड़ा जमा कयईं, ढक बंद करे आयो दरबार, अची वेठो साॻी जगह ते, मुंहिंजो मौला मिंबर ते ॾिसी चए थो, या अली अॼु जॾहिं तव्हां रिज़्क़ तक़सीम कयो न, मूंखे त ॾिसजो। मुर्शिद अली जे चेहरे ते मुस्कुराहट आई आहे। बंदे जे पासे ॾिसी फरमाई, तूं दॿी लिकाए न, दॿी खोल, मां त कॾहिं बि तक़सीम कयो आहे। हाणे दसियां जो बतूल कंहिंखे चवंदा आहिनि। अल्लाह जी कायनात जे अंदर अल्लाह जी मखलूक में जेको रिज़्क तक़सीम करे, वापस घर अची जंहिं इज्जतदार बीबीअ जे अॻियां पंहिंजी हथेली फैलाए पंहिंजी ज़रूरत जो रिज़्क घुरे, उनखे बतूल चवंदा आहिनि। मालिक सलामत रखे। सैयदा जी फज़ीलत शइ मिंबर पाक ते अल्लाह जो नबी इएं सोहणो पियो लॻे जीअं सितारनि में चंड सोहणो लॻंदो आहे। सरकार जन मिंबर ते वेही ख़ुतबो पिया ॾियनि, दरबार खचाखच भरियल आहे, परेशान थी विया आहियो, पेर पाइण जी जॻह कोन्हे। सरकार जन ख़ुतबो पिया ॾियनि, अचानक जनाब सलमान मोहम्मदी हकल मारी, या रसूल अल्लाह, सरकार तव्हां खुतबे में मसरूफ आयो, तव्हांजे दरवाजे ते हिकु सवाली आयो आहे। सरकार तव्हां खुतबे में मसरूफ आयो, तव्हांजे दरवाजे ते, मां ॾिसो न बाबा, ख्याल मुंहिंजे पासे। सरकार तव्हां खुतबे में मसरूफ आयो, तव्हांजे दरवाजे ते हिकु सवाली आयो आहे।
सरकार लिबास जंहिंजो पुराणो आ सफर लंबो करे आयो लेकिन चेहरे मां ईअं थो लगे वॾो अक़ीदतमंद आ। चेहरे मां ईअं थो लगे वॾो अक़ीदतमंद आ। अल्लाह जे नबी जे चेहरे ते मुस्कुराहट ज़ाहिर थी। इन इलाइके जा मौला यो कंहिं नबी जे चेहरे ते उन नबी जे चेहरे ते मुस्कुराहट ज़ाहिर थी जंहिंजी मुस्कुराहट जो नाम अल्लाह बहार जी मौसम रखियो आहे। अल्लाह जे नबी जे चेहरे ते मुस्कुराहट ज़ाहिर थी। अल्लाह जे नबी फरमायो सलमान तू तो सवाली जे बारे में हाणे थो ॾसे मूंखे कसम आहे उन करीम ज़ात जो जंहिंजे कब्ज़े कुदरत में मूं मोहम्मद जी जिंद ऐं जान आहे मां इन सवालीअ खे तॾहिं जो सुञाणा थो जॾहिं हिन इरादो करे पंहिंजे घर मां पंहिंजे मर्ज़ी सां पहिरियों कदम ॿाहिरि रखियो आहे। मां इन सवालीअ खे तॾहिं जो सुञाणा थो जॾहिं हिन इरादो करे पंहिंजे घर मां पंहिंजे मर्ज़ी सां पहिरियों कदम ॿाहिरि रखियो आहे। सवाली आयो कदम बोसी कई हथन ते बोसा जी सरकार नाम मुझो अब्दुल्ला है परेशान थी आयो नाम मुझो अब्दुल्ला है सफर मां लंबो करे आयो हां सरकार तव्हां जे दरवाजे ते आयो हां सरकार मुझो हिकु न मुझा चार सवाल आहिनि याद नहीं तमा पढ़ंदम सरकार मुझो हिकु न मुझा चार सवाल आहिनि ऐं सरकार चइनी सवालनि जा जवाब वठी पोइ हितां वेंदुमि काइना जो कंजूस बंदो होंदो जेको हाणे न ॻाल्हाईंदो सरकार चइनी सवालनि जा जवाब वठी पोइ हितां वेंदुमि। बतूल जे बाबे जे चेहरे ते मुस्कुराहट आई। सरकार फरमायो परेशान न थी मुंहिंजे दर तां त कॾहिं नबी खाली न आहिनि विया मुंहिंजे दर तां त कॾहिं नबी खाली न आहिनि विया तूं पंहिंजा सवाल कर चई सरकार मुंहिंजो पहिरियों सवाल आहे जो लिबास मुझो पुराणो आ लिबास मुझो पुराणो आ लिबास मुखे नओ खपे फाटल आ लिबास कमजोर थी वियो हाणे पाइण जे क़ाबिल न आहे रहियो सरकार लिबास मुखे नओ खपे। सरकार मुझो ॿियो सवाल आ मां बुखायल ॾाढो आ जागो साल निंड पई सरकार बुखायल ॾाढो आ मुखे मानी खपे। सरकार फरमाए टियों सवाल हाणे जेको नौकर हुजे न मोहम्मद जंहिंजे दिल में मौला अली जी मोहब्बत विलायत हुजे उस तबीअत जो थोड़ो नफीस थींदो आहे गरीब थी सके तो लेकिन नफीस जरूर हुंदो आहे कि सरकार लिबास मुखे नओ खपे और सरकार लिबास आम न खपे उहो खपे जेको बादशाह पाईंदा आहिनि। अच्छा सरकार मुझे टियों सवाल आ जो जिते मां रहंदो आ वो इलाइको गरम ॾाढो आ उते गर्मी ॾाढी आ सरकार मां नफीस तबीअत जो मालिक आहे मां नफीस तबीअत जो मालिक सरकार पैदल सफर नथो करे सघां मेहरबानी कयो मूंखे सवारी अता कयो। सरकार फरमाए हाणे मक़सद जी ॻाल्हि सरकार फरमाए चौथो सवाल चई सरकार मुंहिंजो चौथो सवाल इहो आहे जो तव्हांजी हदीस आहे जंहिं बंदे जे घर में हुनजी धीउ जवान थी वञे और जेको बंदो धीउ जे शादीअ में जल्दी कंदो उहो उम्मती मूं मोहम्मद खे चङो लॻंदो आहे उहो उम्मती मूं मोहम्मद खे चङो लॻंदो आहे। सरकार मुंहिंजा इहे चारई सरकार फरमाए अञा कोई न सरकार इहे मुंहिंजा चारई सवाल आहिनि हाणे जाॻिजा हुसैन जे सर के अल्लाह जे नबी हकल मारी सलमान जी मालिक ईमान निंड करे तो पंहिंजी मर्ज़ी आहे जी मालिक ईमान। सरकार फरमाए सलमान हिन सवाली जा सवाल पूरा करना आहिनि हिन सवाली जा सवाल पूरा करना आहिनि। सलमान चए तो सरकार काॾे वञणो आहे अल्लाह जे नबी फरमायो तोखे न आहे ख़बर सवाली जा सवाल कहिड़े दर ते पूरा थींदा आहिनि। मालिक सलामत रखे तोखे न आहे ख़बर सवाली जा सवाल कहिड़े दर ते पूरा थींदा आहिनि। मुस्कुराए चए तो अच्छा मौला मुश्किल कुशा जे दर ते वञणो आहे मर्ज़ी आहे तुंहिंजी अच्छा मौला मुश्किल कुशा जे दर ते वञणो हाणे न्यारे हुसैन थोरो बेदार थियो सवाली जो हथ वठी जनाब सलमान उन दरवाजे ते वठी आयो जंहिं दरवाजे ते अल्लाह जे नबी जो बीहण सुन्नत आहे। चलो एक लफ्ज़ जो अञा इजाफो कयां जनाब सलमान सवाली जो हथ वठी उन दरवाजे ते वठी आयो जंहिं दरवाजे ते नबी पंहिंजे वारे जो इंतजार कंदा आहिनि। जाग हुसैन जे सदके थोरो जाग
दस्तक भी नहीं जनाब सलमान दरवाजो खड़कायो इज्जत सैयदा जो कसम अञा दसे न जो मां केरा केड़े कमल आयो जाग जा हुसैन जे सदके अञा दसे न मां केरा केड़े कमल आयो अञा दसे न मां केरा केड़े कमल आयो या अंदरा मलका जंजबार हब जी शहजादी सैन फिजा दरवाजे जे अंदरा बिही चेती भा सलमान सवाली जा सवाल पूरा कराण आयो सलमान सवाली जा सवाल पूरा कराना है हैरान थी के तो भेण फिजा आयो तो सवाल पूरा कराना तोखे की खबर पई जाग हुसैन जे सदके तोखे की खबर पई बीबी मुस्कुराए चेती मुखे दसण वारी जो नाम सदीकतुल कुबरा है हैरान थी के तो भेण फिजा गाल ता दरबार जी घर की पहुंची जाग हुसैन जे सदके गाल ता दरबार जी घर की पहुंची गाल ता बाहरी घर की पहुंची बीबी कहती भा सलमान तोखे ना खबर जो अल्लाह के नबी फरमायो मां नबिया ज़हरा मुझे नबूवत जो हिस्सो मां वलिया ज़हरा मुझे विलायत जो हिस्सो मां रसूला ज़हरा मुझे रिसालत जो हिस्सो भेण फिजा चवण छा थी जाए बीबी कहती इयो ही ते समझाण थी चाया जेते रसूल राजी उनते बतौल राजी जेते बतौल नाराज उनते अल्लाह नाराज मालिक इमाम मालिक जेते बतूल नाराज उनते रसूल नाराज जेते रसूल नाराज उनते अल्लाह नाराज फिर फिजा ने सवाल ही जा सवाल बीबी फरमाता हूं इंतजार क्यों मां मखदूमा जे हुजरे इबादत में वन्या अनशैन फिजा उते आई जाते पाक इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी अम्मा मुसल्ले ते तशरीफ फरमा जे शैन फिजा आई ने बीबीए पंहिंजे गल वारो हार लाथो सैयदा पंहिंजे गल वारो हार लाथो बीबी हार लाए एक मखसूस चादर में बंद कियो उन जे मथा बीबी एक गिलाफ चाड़ियो गिलाफ चाड़े बीबी हार वधायो सैन फिजा हार वरतो बीबी कई गाल कई सैन फिजा दरवाजे पे दरवाजे अंदर हाथ वधाई ती भा सलमान ए सैयदा दिनो थई हार ए सैयदा चयो थई मदीने में मशरिक वाले पासे एक यहूदिन जो मोहल्लो आ एक यहूदिन जो मोहल्लो आ यहूदिन जो इलाइको आ उते एक दाऊद नामी यहूदी थई जेको सोन जो कमकार कंदो आ उन जे बाकी खानदान मुझे बाबे मोहम्मद जो कलमो पढ़ियो आ सिर्फ इन हिक ही जिद कयो आ इन हिक ही जिद कयो आ इन चयो मूं वटि वॾो पैसो आ मां वॾो दौलतमंद आ मां पंहिंजे यहूदी मज़हब ते कायम रहंदुमि बीबीअ जो तई हे हार खणी वञ दाऊद ॾे दाऊद खे चयो हे हार रख पाण वटि बतौरे अमानत हे हार रख पाण वटि बतौरे अमानत इन हार जे वजन मुताबिक इन जे मयार मुताबिक जेका इन जी कीमत ठहे उहा अदा कर सैयदा थी चए मूंखे सवाली जा सवाल पूरा करना है केॾो करीम घराणो आहे मां समझी वियो तूं मसाहिब जो आशिक़ आहीं छो जो मां ॾिसां थो न काफ़ी मोमिननि जूं अखियूं वसी पयूं आहिनि बीबी थी चए मूंखे सवाली जा सवाल पूरा कर ऐं जनाब सलमान सैयदा जो हार खणी दाऊद नामी यहूदीअ जे घर आयो सतन साल इलाके जा मौला यो पहिरियों कदम जनाब सलमान यहूदी जे घर में रखियो यहूदी पंहिंजी जगह ता उथी बीठो मर्ज़िया तुंहिंजी जीअं बोलियो यहूदी जे घर पहिरियों कदम रखियई यहूदी पंहिंजी जगह ता उथी बीठो जनाब सलमान हैरान थी चए तो तू त कदे मोहम्मद जे इस्तक़बाल लाइ नाहे उथियो हई तू त कदे मोहम्मद जे इस्तक़बाल लाइ नाहे उथियो अॼु उन जे नौकर जे इस्तक़बाल लाइ कीअं उथियो आहे तोड़े यहूदिया सलमान जी अख में अख विझी चए थो मां कॾहिं बि तुंहिंजे इस्तक़बाल लाइ नाहियां उथियो अल्लाह ॼाणे तो वटि कहिड़ी शइ आहे मूंखे मुंहिंजे ज़मीर झिड़क ॾेई चयो वेठो छो आहे बिही इस्तक़बाल कर वेठो छो आहे चए थो मां पाण ई नाहियां उथियो मूंखे मुंहिंजे ज़मीर झिड़क ॾिनी आहे केड़ी शय थई
जनाब सलमान चे तो मुंह वटे सैयदा जो हार रसूल जी धी जो हार कियां आयो चे तो सैयदा मुखे मोकलिया तू जो सोन जो कमकार कंदो आहे हार रख पाण वट बतौर अमानत इन हार जे वजन मुताबिक इन जे मयार मुताबिक जेका इन जी कीमत है उहा अदा कर बीबी थी चे मुखे सवाल जा सवाल पूरा करना इन लफ्ज ते मुखे खबर पई वेंदी कंहिं मोमिन जी तवज्जो मुझे पासे आ बीबी मोकलिया है हार रख पाण वटे बतौर अमानत न मां भूलियो न मां थकियो आ लफ्ज ते मुखे खबर पई वेंदी कंहिं मोमिन जी तवज्जो मुझे पासे आ जी हे हार रख पाण वट बतौर अमानत बीबी थी चए न हार जे वजन मुताबिक मयार मुताबिक इन जी क्वालिटी मुताबिक जेका इन जी कीमत है वो अदा कर बीबी थी चए मुखे सवाल जा सवाल पूरा करना है यहूदी आ न सजे हथ जो इशारो करे चे तो ओ जाते तौरेत पयो आ न इते यो रख वाह न थकणारी कौम चे तो जाते तौरेत पयो आ न इते यो हार रख हिता जेतरा पैसा वणनी खणी वन जेतरा हिता पैसा वणनी खणी वन जनाब सलमान के पाण कारोबारी अदादार मोमिन तशरीफ फरमायो जनाब सलमान हैरान थी चे तो यार अजीब ताजरा तिजारत जो तो कानून आ जेका भी बंदो का शय खरीद करे पेरिया हुआ शे चेक कंदो आ जो असलिया नकुलिया भगला टुटला सहीया गलत आ न तू ये शय चेक कई खुदा जो कसम हाने हां दुखनो इन लफ्ज ते जे चुप करे बैठे जे तो न तू ये शय चेक कई आ जो असलिया नकुलिया भगला टुटला सहीया गलत आ न तू न जो वजन कयो आ न तू न जो मयार चेक कयो आ जो केड़े किस्म जी ठहला तू तो चाहे हुते रखो हिता पैसा खणी वणो हुते रखो हिता पैसा खणी वणो तोरे यहूदी आ न एक दफो पंहिंजी जगह ता उठी बीठो सलमान जी अख में अख विझी चे तो सलमान यहूदी जरूर आ बेगैरत ना है चे तो यहूदी जरूर आ बेगैरत ना है तो मुझी लख मजाल मां सैयदा जे हार के हथ लाया मुझे लख मजाल मां सैयदा सा मस्जिद हार के हथ लाया तो जाते तौरेत पयो इते रखो इता पैसा वणनी खणी वन जनाब सलमान पैसा खणी आयो बीबी चे चाचा सलमान हेतरा पैसा देस इन सवाली के कपड़न जे लाए हेतरा पैसा देस सवारी जे लाए हेतरा पैसा देस धी जे शादी जे लाए और इन सवालिए के चो इन दस्तरखान में बंद थई मानियो बीबी चेती चाचा इन सलमान इन सवालिए के चो जो मुझा हसनैन खाईंदा हिन फिजा जे हथ जो पकड़ मुझी ज़ैनब कलसूम खाईंदी हिन फिजा जे हथ जो पकड़ लेकिन सवालिए के चो तू खुश नसीब आ तोखे बतूल पंहिंजे हथन सां तैयार करे ॾिनो ओ मां कायनात कुर्बान कयां जनाब सलमान आयो दरबार पैसा ॾिनई हेतिरा सवारी जे लाइ हेतिरा कपड़नि जे लाइ हेतिरा धी जे शादीअ जे लाइ सवारी कई अब्दुल्ला इन दस्तरखान में बंद सलमानियूं हुसैन जी अम्मा चयो सही जो हिते खा तो मानी घुरिया मुझे बाबे मोहम्मद खां लेकिन बतूल मां तोखे पंहिंजे हथनि सां तैयार करे ॾिनियूं आहिनि बीबी थी चवई हिते खा घर वञी खा हर मंजिल ते खा जे अकीदत मजबूत थई पूरी जिंदगी खाईंदो रहंदे न मानी खुटंदई न हिन में बदबू पैदा थींदे ओ मां कायनात कुर्बान किया मां कायनात कुर्बान किया सवाली जा बाबा सवाल पूरा थिया हाणे जे यहूदी जे घर में बीबी जो हार पयो हो न जे बीबी जे